जी तो मुंहिंजो नालो शाहज़ेब आहे। मां कैंसर पेशेंट आहियां ऐं मुंहिंजे टेस्ट वग़ैरह इलाज वग़ैरह हली रहियो आहे। चंदू मां खोड़ करायो आहे ऐं चंदे जी मूंखे ॾाढी ज़रूरत तमामु माना घणी ज़रूरत आहे मूंखे। मुंहिंजे घर जा फोर्सिस हालात सफ़ा डाउन आहिनि। मुंहिंजे घर में कमाइण वारो को बि कोन्हे ऐं मां पाण पैरालाइज़ वेठो आहियां हिकु खट ते खावां पीआं कुछ ही न तो मतलब निंड भी नथी अचे ऐं बिल्कुलु ॼंघां वग़ैरह मुंहिंजी कमज़ोर थी चुकियूं आहिनि ऐं सफ़ा तकलीफ़ वधी वई आहे। को भाउ वधी चढ़ी मुंहिंजी मदद करे। नाज़रीन, ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदे घोटकी मां बेरोची फरमान अली सुमरो जी रिपोर्ट मुजिब त घोटकी शहर जे शांति नगर मॉल जो रवासी नौजवान शाहज़ेब सुमरो ज़िंदगी ऐं मौत जी ॿिनि वाटुनि ते बीठल। शाहज़ेब सुमरो काफ़ी अरसे खां कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला आहे, जंहिं जे करे हिन जी ज़िंदगी दर्दनाक आहे। इंतहाई ग़रीब हुअण सबबि शाहज़ेब ऐं संदसि ख़ानदान वटि इलाज करण लाइ का वसीला मौजूद न आहिनि। महांगो इलाज, दवाऊं ऐं टेस्टूं संदसि वसाइण खां ॿाहिरि आहे, जंहिं करे हर गुज़रदड़ ॾींहुं सां गॾु हालत वधीक ख़राब थींदी पई वञे। बीमारीअ सां गॾु गुर्बत जो अज़ाब बि शाहज़ेब जी ज़िंदगी खे परेशान करे छॾियो आहे ऐं अखियुनि में उमेद ऐं दिलि में दर्द खड़ी शाहज़ेब सुमरो वसवार हज़रात ऐं इंसानियत सां प्यार कंदड़ माण्हुनि खां पुरज़ोर अपील कई आहे त ख़ुदा करण संदसि मदद कई वञे, जीअं हू पंहिंजी ज़िंदगी बचाइण लाइ इलाज कराए सघे। शाहज़ेब सुमरो ऐं संदसि घर वारा परेशानी हाल शिकार आहिनि। शाहज़ेब सुमरो ऐं संदसि परेशानी हाल ख़ानदान उमेद सां हर इन दिलि ॾांहुं निहारे रहिया आहिनि त जेका इंसानी दर्द महसूस करे सघे।